रोज़ाना हिकु आज़ादु मुमलिकत खे त सलाम मुंहिंजो हमेशह वेंदो आहे, पर अॼु स्पेसिफिकली उहे तमामु माण्हू जेके मक़बूज़ा कश्मीर जा माण्हू आहिनि, अॼु स्पेसिफिकली मुंहिंजो सलाम उन्हनि जे लाइ आहे। उन्हनि जी हिमत ते, उन्हनि जी अज़मत खे सलाम आहे। उहे माण्हू जेके गुज़िरियल कई सालनि खां 75-76 ईयर्स खां उन फ़िज़ा में साह खणी रहिया आहिनि जेका आज़ादु फ़िज़ा न आहे। आज़ादी जो मतिलबु हर पाकिस्तानी बख़ूबी सुञाणे थो, पंहिंजी मर्ज़ी सां उथणु, पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजा कमु करणु, पंहिंजी मर्ज़ी सां पंहिंजे रिलिजन खे फॉलो करणु। पर असांजा ई कुझु अहिड़ा भेण भाउर आहिनि, असांजा ई कुझु अहिड़ा साथी आहिनि जेके इन्हनि तमामु आज़ादियुनि खां महरूम आहिनि। अॼु 5 फरवरी आहे। 5 फरवरी तव्हां ऐं मां बख़ूबी सुञाणूं था त दिस डे इज़ स्पेसिफिकली असां इन डे खे डेडिकेट कंदा आहियूं पंहिंजे तमामु उन्हनि भेण भाउरनि खे जेके मक़बूज़ा कश्मीर में रिहाइश पज़ीर आहिनि, ऐं उन्हनि खे इहो एतमाद ॾियारींदा आहियूं, उन्हनि सां यकजहती जो हिकु नारो हणंदा आहियूं। गुज़िरियल कई सालनि खां शायदि हिकु ॾींहुं इन तमामु मौज़ू ते शायदि ॻाल्हाइणु हिकु ॾींहुं शायदि काफ़ी न आहे, पर हर पाकिस्तानी, हर मुस्लिम स्पेसिफिकली इन ॻाल्हि जी हमेशह जॾहिं बि तव्हां इन ॻाल्हि जी ॻाल्हि कंदा आहियो, आई एम सॉरी असांजे टॉकबैक जा मसइला खोड़ सारा हली रहिया आहिनि। जॾहिं बि तव्हां मुस्लिम मुमलिकत जी ॻाल्हि कंदा आहियो, जॾहिं बि तव्हां आज़ादी जी ॻाल्हि कंदा आहियो, त हर इंडिविजुअल पंहिंजी जॻह ते इहा रिस्पॉन्सिबिलिटी निभाए थो, इहो नारो ज़रूरु हणे थो त असां उन्हनि तमामु माण्हुनि सां जेके हिन वक़्तु तकलीफ़ में आहिनि, गुज़िरियल कई सालनि खां आहिनि, वक़्तनि फ़वक़्तनि जेका असांजो दुश्मन मुल्क आहे, वक़्तनि फ़वक़्तनि उहे तमामु जेके मज़ाइम आहिनि उन्हनि ते ढाया आहिनि। असां शायदि नाले जे लाइ हिकु नालो असां सॉलिडेरिटी डे रखी छॾियो आहे, यकजहती जो ॾिहाड़ो असां रखी छॾियो आहे, पर इन ॾींहं खां पोइ शायदि जॾहिं ॿियो ॾींहुं थिए थो त असांखे शायदि पंहिंजा भेण भाउ उहो यादि नथा रहनि। मां चाहियां थी त पाकिस्तान जो हर इंडिविजुअल जंहिं कंट्री में हींअर मौजूदु आहे, जंहिं कंट्री में हींअर मुस्लिम जेके मुमालिक आहिनि उहे मौजूदु आहिनि, जंहिं जॻह ते इस्लाम खे फॉलो करण वारा माण्हू मौजूदु आहिनि, इन तमामु शयुनि खे बख़ूबी सम्झी सघनि था। जिते 80% मुस्लिम मुमलिकत हुजे ऐं उते तव्हांखे तव्हांजो रिलीजन फॉलो करण जी आज़ादी न हुजे, उहे ॾींहं रातूं कीअं हूंदा? उहे ॾींहं रातूं कीअं हूंदा जिथे पंहिंजे जवान ॿारनि जूं लाशूं तव्हांखे नज़र ईंदियूं? उहे ॾींहं कीअं हूंदा जंहिंमें हिन वक़्तु ताईं जो जेको रेशो अचे थो 2.5 लख वधीक उहे माण्हू जेके शहीद थिया आहिनि? उहे ॾींहं रातूं कीअं हूंदियूं जेके इहे ॿुधाईंदियूं त 11,000 खां वधीक मुंहिंजूं भेनरूं पंहिंजी, आई एम रियली सॉरी जॾहिं इहा ॻाल्हि चइजे थी त बीइंग अ वुमेन यकीन कयो ज़बान लड़खड़ाइजी वञे थी। दे आर रेप विक्टिम्स, मोर देन 11,000 females and not just one time, multiple times. इहो चवंदे ज़बान लड़खड़ाइजी थी। उहे असांजा ई भेण भाउर आहिनि जेके इहे ज़ुल्म ॾिसी रहिया आहिनि, जेके इहे ज़ुल्म सही रहिया आहिनि, ऐं इन्हनि तमामु ज़ुल्म सहण खां पोइ बि को फुल स्टॉप नज़र नथो अचे। अॼु उन तमामु भेण भाउरनि जे लाइ न सिर्फ़ु मां, सॼो पाकिस्तान जो हर मीडिया प्लेटफॉर्म, हर मीडिया फॉरम इन ॻाल्हि जी गवाही ॾिए थो त असां पंहिंजे तमामु उन्हनि भेण भाउरनि सां गॾु आहियूं ऐं असां रहंदासीं गॾु, ऐं एज़ एन इंडिविजुअल असांखां जेको थी सघियो असां कंदासीं। अॼु मां पंहिंजी तमामु आवाम खां इहो वादो वठण जे लाइ हीउ प्रोग्राम मां करे रही आहियां। न सिर्फ़ु असांजा उहे जवान जेके बॉर्डर्स ते वेठा आहिनि, बल्कि हर माण्हू, हर यूथ जो इंडिविजुअल इन ॻाल्हि जी ज़िमेदारी खणे त असांखे पंहिंजे भेण भाउरनि सां गॾु हुजिणो आहे, चाहे जंहिं बि प्लेटफॉर्म ते तव्हां पहुची सघो था। इट इज़ नॉट नेसेसरी त तव्हां उते वञी जंगूं कयो। हिकु जंग जेका असां सोशल प्लेटफॉर्म्स ते करे सघूं था, हिकु जंग जेका असां वर्बली करे सघूं था, एटलीस्ट असां वटि उहो पावर आहे। उहो पावर पंहिंजो इस्तेमालु कयो ऐं पंहिंजे उन्हनि भेण भाउरनि सां उन्हनि खे एतमाद ॾियारियो। असांखे पाकिस्तान जी जॾहिं मां ॻाल्हि कयां, असांखे हिकु अधु ॾींहुं इंटरनेट न मिलंदो आहे त असां किथे घबराइजी वेंदा आहियूं। उहा मुमलिकत ॾिसो, उहा जॻह ॾिसो जंहिंमें पंहिंजे प्यारनि सां राब्तो करण बि मुश्किल थी वञे।
उहो मुश्किल वक़्तु सुञाणियो। अॼु तमामु प्रोग्राम इन्हनि ॻाल्हियुनि ते थींदो, न सिर्फ़ु मां पाकिस्तान जो हर टेलीविज़न अॼु इन ॻाल्हि ते ॻाल्हाए रहियो हूंदो, डिफरेंट ॻाल्हियूं थी रहियूं हूंदियूं, पर छा असां इन्हनि ॻाल्हियुनि खां पोइ बि कुझु सोल्यूशन कढी सघूं था? सालनि खां इहे प्रोग्राम हली रहिया आहिनि। बट यस, शायदि असां मुल्की सतह ते, ग्लोबली सतह ते हूंदे UN जहिड़ा जेके जॾहिं असां यूनाइटेड नेशंस जी ॻाल्हि कयूं था, इन जी मौजूदगी में बि असां जॾहिं इंसानियत जी जेका असां अहमियत जे बारे में ॻाल्हायूं था, उन्हनि तमामु शयुनि जी मौजूदगी में बि अॼु अगरि असां इंसानियत जे लाइ विढ़ी रहिया आहियूं त यकीन कयो इंसानियत जी वैल्यू पोइ मूंखे ज़ीरो खां बि हेठि थी लॻे, जॾहिं हिन टाइम ते बि असांखे इंसानियत लाइ, बेसिक राइट्स लाइ विढ़णो थो पए, बेसिक राइट्स जे लाइ असांखे शहादतूं ॾियणियूं थियूं पवनि, त पोइ इंसानियत किथे आहे? अॼु पंहिंजे प्रोग्राम में न सिर्फ़ु पंहिंजे कश्मीर भेण भाउरनि जूं तकलीफ़ूं यादि कबियूं, उन्हनि जूं शहादतूं यादि कबियूं, बल्कि इहो यकीन बि ॾियारिबो उन्हनि खे हर तरह सां त असां उन्हनि सां गॾु आहियूं। शायदि उहे जंहिं ॾुख खां, जंहिं कर्ब खां गुज़री रहिया आहिनि, शायदि उन ॾुख खे असां उन तरीक़े सां महसूसु नथा करे सघूं, बट इहो ज़रूरु ॿुधाए सघूं था त असां उहे ई माण्हू आहियूं जिन उन्हनि जे लाइ कई दफ़ा जंगूं कयूं आहिनि, जिन उन्हनि जे लाइ कई दफ़ा आवाज़ खई आहे। ऐं हिकु ॾींहुं ज़रूरु ईंदो, चवंदा आहिनि उमेद त दुनिया क़ाइमु आहे, सो उहा होप अॼु हर पाकिस्तानी वांगुरु मुंहिंजे दिलि में बि आहे त हिकु ॾींहुं अहिड़ो ज़रूरु ईंदो जंहिं ॾींहुं जंहिं मक़बूज़ा कश्मीर जी असां ॻाल्हि करे रहिया आहियूं, उहो बि आज़ादु कश्मीर वांगुरु ख़ुशहाल हूंदो, उहो बि आज़ादु कश्मीर वांगुरु उहो ई ख़ूबसूरत नज़र ईंदो। ख़ुदा ताला त हुनजूं वादियूं ॾाढियूं ख़ूबसूरत ठाहियूं आहिनि, ॾाढियूं रंगियूं ठाहियूं आहिनि, पर हुनजा माण्हू जंहिं कर्ब में आहिनि उन खां उहे माण्हू ज़रूरु निकिरंदा ऐं आज़ादु कश्मीर जे माण्हुनि वांगुरु खिलंदा, ॻाल्हाईंदा, आज़ादु कश्मीर जे माण्हुनि वांगुरु तमामु उहे प्रैक्टिसिस जेके उहे करणु चाहिनि था उहे कंदा, रिगार्डलेस ऑफ एनी रिलीजन। मां आई एम रियली सॉरी, मां बिल्कुलु एक्सट्रीमिज़म जे हुन हद ते नथी वञा, मां कंहिं रिलीजन खे हुन न पई कयां, पर शायदि इंसानियत जेका आहे उहा तमामु रिलीजन्स खां मथे आहे। जेको इंसानु जेका शइ करणु चाहे थो, पहिरीं उहा आहे, उन खां पोइ तमामु ॿियूं शयूं आहिनि।